लखी गुलाम शाह में खबर शामिल क्यों था। यूसी रुक जो सेक्रेटरी आगा जमील पठान के गिरफ्तार किया वियो है। यूसी सेक्रेटरी आगाज़ जमील पठान के कुतन के ॾाढण वारे केस में गिरफ्तार किया वियो है। अपडेट न्यूज़ में असां शेयर क्यों पिया। लखी गुलाम शाह में यूसी रुक जो सेक्रेटरी आगाज़ जमील पठान गिरफ्तार थी वियो है। यूसी सेक्रेटरी आगाज़ जमील पठान के कुतन के ॾाढण वारे केस में गिरफ्तार किया वियो है। खबर असां शेयर क्यों पिया। लखी गुलाम शाह में यूसी रुक जो सेक्रेटरी है आगाज़ जमील पठान जेके गिरफ्तार किया वियो है। आगाज़ जमील पठान के कुतन के ॾाढण वारे केस में गिरफ्तार किया वियो है। पुलिस पारां इहो मौक़िफ़ इख्तियार कयो पियो वञे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में कुते ॾाढड़नि के वाक़िअनि में भी तेज़ी अची रही है। लाड़काणो सभ खां अॻिते आहे जिते अॼु बि 30 के लगभग माण्हुनि खे छितन कुतन ऐं रोलू कुतन पारां ॾाढे ज़ख़्मी कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में ये रिपोर्ट्स अवां ताईं पहुचाईंदा रहिया आहियूं। इन वक्त लखी गुलाम शाह की पुलिस पारां एक्शन खयो वियो आहे। यूसी रुक के सेक्रेटरी आगाज़ जमील पठान के गिरफ्तार किया वियो आहे। तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर फ़हीम हैदर खां। फ़हीम, छा तफ़सील आहिनि? जी, लखी गुलाम शाह लॻा यूनियन काउंसिल रुक एट हबीबकोट के सेक्रेटरी आगा जमील पठान के कुतन ॾाढण वारे केस में गिरफ्तार किया वियो आहे। माड़ी थाने की पुलिस कार्रवाई करे यूसी सेक्रेटरी के गिरफ्तार करे लाकअप करे छॾियो आहे। माड़ी पुलिस जो चवण है तो रोलू कुतन ॾाढण वारे जो सरकारी फरियाद केस दाख़िल थियण बाद यूसी सेक्रेटरी गुम थी वियो, जंहिंखे अॼु विधे इतला ते कार्रवाई करे खेसि गिरफ्तार कियो आहे। जी मेहताब। फ़हीम हैदर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।